इमरान खान जी लाहौर वारी रिहाइश गाह मैदान जंग बणिजी वई। पीटीआई चेयरमैन के गिरफ्तार करण लाइ ज़मान पार्क कोतल इस्लामाबाद ऐं लाहौर पुलिस सां पीटीआई कारकुननि जूं वक़्फ़े सां चकरियूं। पीटीआई कारकुननि खे छिड़ विछड़ करण लाइ पुलिस पारां लठबाज़ी, गोड़ा आणींदड़ गैस ऐं वाटर कैनन जो इस्तेमाल। मछल कारकुन बि पेट्रोल बमनि, डंडनि ऐं पथरनि सां जवाब ॾियण लॻा। इस्लामाबाद पुलिस जे डीआईजी ऑपरेशन समेत 14 एहलकार ज़ख़्मी। हिकु वाटर कैनन खे बि बाहि लॻी वई। पुलिस जे तलब करण ते रेंजर्स बि पहुची वई। ज़मान पार्क ऐं भर पासे में इंटरनेट सर्विस मुअतल, मोबाइल फोन सर्विस में मुतासिर। इलाइक़े जे हेलीकॉप्टर ज़रिए बि निगरानी कई पई वञे। पाकिस्तानियों, पुलिस मुझे जेल में पकड़ने के लिए आ गई है। उनका ये ख्याल है कि जब इमरान खान जेल में चला जाएगा तो कौम सो जाएगी। आपने इनको गलत साबित करना। मैं आपकी ये जंग लड़ रहा हूं। मैं तो अपनी सारी जिंदगी जंग लड़ी और लड़ता रहूंगा, लेकिन अगर मुझे कुछ होता है या जेल में जाता हूं या मार देते हैं तो आपने ये साबित करना है कि इमरान खान के बगैर भी ये कौम जद्दोजहद करेगी। और ये बदतरीन गुलामी इन चोरों की और ये जो एक आदमी फैसले कर रहा है इस मुल्क के, ये कभी आप कबूल नहीं करेंगे। जेल वञा या मारे वञा, अवां खे मूंखां सवाइ बि पंहिंजनि हक़नि लाइ जदोजहद करणी आहे। ही सम्झनि था त मूंखे गिरफ़्तार कंदा त क़ौम सुम्ही रहंदी। इहा संदन भुल आहे। इमरान खान जो वीडियो पैगाम। पीटीआई सरबराह चयो त आऊं पंहिंजी क़ौम जी जंग विढ़ी रहियो आहियां। क़ौम खे बि पंहिंजनि हक़नि लाइ ॿाहिरि निकिरणु घुर्जे। इमरान खान जा गिरफ्तारी वारंट अदालतुनि जारी कया। इंतजामिया कार्रवाई न कई त पोइ छा थींदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त असां इमरान खान ख़िलाफ़ को बि केस नाहे ठाहियो। कानून पाण हरकत में आयो आहे। मकाफ़ाते अमल खां डिॼणु घुर्जे। इमरान खान अॼु गिरफ़्तारीअ खां बचण लाइ बीमारी ऐं पोढ़ाइप जो सहारो वठी रहियो आहे। अॼु जे वाक़िअनि सां घणो ॾुख पहुतो। हुकूमत खे गैर ज़रूरी मामलनि बदिरां मुल्क जी मुआशी सूरतहाल ते ध्यानु ॾियणु घुर्जे। सदर आरफल बि ज़मान पार्क आॾो पैदा थियल सूरतहाल खे अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे सदर चयो त छा असां ख़तरनाक सियासी मंज़रनामे तरफ़ वधी रहिया आहियूं? मूंखे ॿियनि सियासतदाननि जी इमरान खान जी हिफ़ाज़त ऐं इज़त जो फ़िक्र आहे। सनाउल्लाह पे झूठा मंशियात का मुकदमा बनाया। आज वही राना सनाउल्लाह इंटीरियर मिनिस्टर है और इमरान डर के चारपाई के नीचे छुप के बैठा है। वो भी कोई लीडर है? कभी मैंने सुना ही नहीं। चोर और डाकू जरूर छुपते हैं कि हम गिरफ्तार ना हो जाएं। मैंने कभी किसी सियासी लीडर को गिरफ्तारी के डर से छुपते हुए नहीं देखा। जैसे बच्चा जब स्कूल जाना होता है ना, तो बच्चा जमीन पर लेट कर रोना शुरू कर देता है कि मैंने स्कूल नहीं जाना, मेरे पेट में दर्द होती है। ये कहता है मैंने अदालत नहीं जाना, मेरी टांग टूटी हुई है। बताओ जरा। जीअं ॿार पेट जे सूर जो बहानो करे स्कूल वञण खां लिखी वेंदा आहिनि, इमरान खान ईअं गिरफ़्तारी जे ख़ौफ़ सां बेड हेठां लिखी वञे थो। पंहिंजी सियासी ज़िंदगीअ में अहिड़ो डिॼणो सियासतदान नाहे ॾिठो। कारकुन ऐं औरतुनि खे ढाल बणाइण बदिरां इमरान खान नवाज़ शरीफ़ जियां फ्रंट ते अची गिरफ़्तारी ॾे। नून लीग नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त मुल्क में इलेक्शन थींदी पर ताराज़ीअ जा ॿई पासा बराबरि थियणु घुर्जनि। नवाज़ शरीफ़ सां थियल नाइंसाफ़ीअ जो ज़ालो थियण ताईं अहिड़ी इलेक्शन क़बूल न कंदासीं। वारंट ॾेखारियो, मुशावरत सां को रस्तो कढंदासीं। थी सघे थो इमरान खान पाण मुरादो गिरफ़्तारी ॾेई छॾे। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चयो आहे त हे लाश किराए चूंडूं मुलतवी करणु चाहिनि था। इहो थियणु न ॾींदासीं। असां सियासी माण्हू आहियूं, ॻाल्हियुनि सां ई को रस्तो निकिरी सघे थो।
इस्लामाबाद हाई कोर्ट गिरफ़्तारी वारंट्स रद्द करण बाबति इमरान ख़ान जी दरख़्वास्त अॼु ॿुधण वारी इस्तदा रद्द करे छॾी। दरख़्वास्त सुभाणे ॿुधणी लाइ मुक़रर। पीटीआई अख़बार फवाद चौधरी वकीलनि सां गॾु इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान जे हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई। अॼु ॿुधणे जी इस्तदा कई। अदालत इस्तदा रद्द कंदे सुभाणे जी तारीख़ मुक़रर करे छॾी। फवाद चौधरी चयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ 83 केस दाख़िल आहिनि। इहो कीअं मुमकिन आहे त हू समूरनि अदालतुनि में पेश थिए। इमरान ख़ान जी इम्कानी गिरफ़्तारी। कराची में पीटीआई कारकुन रस्तनि ते अची विया। कारकुननि तीन तलवार राशिद मिनास रोड सोराब ॻोठ ऐं बोर्ड ऑफिस वारो रोड बंदि करे छॾियो। फोरक चौरंगी कयूं बाद स्टार गेट हब रिवर रोड ऐं दाऊद चौरंगी वटि बि एहतजाज। 5 स्टार चौरंगी ते पुलिस जी मुज़ाहिरीन ते शेलिंग। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान खे औरत जज खे धमकाइण वारे केस में वॾो रिलीफ मिली वियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारंट्स ते अमल 16 मार्च ताईं रोके छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त इमरान ख़ान ॿिनि अदालतुनि में पेश थियो आहे त हिते छो पेश न थी रहियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां ॾखण वज़िस्तान में पाक अफ़गान सरहद ते अॻे मुर्शनि जो दौरो। आर्मी चीफ चयो आहे त दहशतगर्दी जी मुकमल ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ आवाम ऐं इदारनि विच में हम आहंगी ज़रूरी आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में शहीदनि जूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। ISPR मूजिबि आर्मी चीफ खे KPK में ज़िम कयल ज़िलनि में तरक़ियाती कमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ पारां फॉर्मेशन जी दहशतगर्दी जी ख़ात्मे लाइ कयल कोशिशुनि जी वाखाण।